नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ चेक कंदासीं। सेवन जी अदालत कत्ल केस में मुलज़ जवाबदारनि ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। एडिशनल सेशन जज कत्ल केस में नामज़द जवाबदार हबीबुल्लाह माची खे फाही जी सज़ा सां गॾु ₹1 लख दंड जो फ़ैसिलो ॿुधायो। जहिड़े केस में नामज़द जवाबदार शाहज़ैन मरी ऐं रावल खोसो खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं त जवाबदारनि 2019 में लेक्चरर ख़ादिम हुसैन खे संदसि मेडिकल स्टोर ते गोलियूं हणी क़त्ल कयो हो। अव्हां खे अपडेट कयूं पिया नाज़रीन। अहम ख़बर जे हवाले सां सेवन जी अदालत कत्ल केस में मुलज़ जवाबदारनि ख़िलाफ़ सज़ा जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। एडिशनल सेशन जज कत्ल केस में नामज़द जवाबदार हबीबुल्लाह माची खे फाही जी सज़ा सां गॾु ₹1 लख दंड जी सज़ा ॿुधाई। जॾहिं केस में नामज़द जवाबदार शाहज़ैन मरी ऐं रावल खोसो खे उमिरि कैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं त जवाबदारनि 2019 में लेक्चरर ख़ादिम हुसैन खे संदसि मेडिकल स्टोर ते गोलियूं हणी क़त्ल कयो हो। इन जा तफ़सील मालूम कयूं था। सेवन का रियाज़ जमाली असां सां लाइन ते मौजूद आहे। रियाज़, अदालती फ़ैसिले बाबति अपडेट कजो। जी बिल्कुल, सैयद अब्दुल्ला शाह मेडिकल इंस्टीट्यूट के साम्हूं स्टोर हलाईंदड़ लेक्चरर गवर्नमेंट डिग्री कॉलेज वेंदा ख़ादिम हुसैन खे जेको जवाबदार 21 महीना अॻु 6 फरवरी 2019 ते नशेदार दवाऊं लॻण जे करे सरेआम जेके सो गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। तंहिंखां पोइ जेको आहे इन क़त्ल जो केस मुसलसल हलंदो हुयो। अॼु जेको आहे सेवा जे एडिशनल सेशन जज शमसुद्दीन जोड़े जेके अदालत जेके 3 जवाबदारनि ख़िलाफ़ जेको आहे सो पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे। जंहिंमां जेको आहे सो 3 जवाबदारनि ते दोष साबित थियण ते जेको आहे सो अदालत उन्हनि खे जेका सज़ा ॿुधाई आहे। जंहिंमें जेको आहे सो मुख्य जेको जवाबदार आहे हबीबुल्लाह माची जंहिंखे फांसी ऐं हथियार रखण जे ॾोह में 7 साल सज़ा ऐं 2 जवाबदारनि रावल खोसो ऐं शाहज़ैन मरीअ खे जेको आहे सो उमिरि कैद ऐं 2 लख दंड जेका सज़ा ॿुधाई। जॾहिं त वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ। नाज़रीन, अहम ख़बर शेयर कंदासीं। दड़ो भरिसां ॻोठ नूर मोहम्मद चांग में बिजली जो करंट लॻण सबब नौजवान रशीद अहमद चांग फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे दड़ो भरिसां ॻोठ नूर मोहम्मद चांग में, जिते बिजली जो करंट लॻण सबब नौजवान रशीद अहमद फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे। अव्हां खे अपडेट कयूं पिया अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां। दड़ो भरिसां ॻोठ नूर मोहम्मद चांग में बिजली जो करंट लॻण सबब नौजवान रशीद अहमद चांग फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम अची वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे अपडेट कंदासीं। दड़ो भरिसां ॻोठ नूर मोहम्मद चांग में बिजली जो करंट लॻण सबब नौजवान रशीद अहमद चांग फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मतल आहे। ख़बर अव्हां खे रुपया नाज़रीन। दड़ो मां जिते नौजवान बिजली जो करंट लॻण सबब फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मतल आहे। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे रुपया दड़ो मां जिते ॻोठ नूर मोहम्मद चांग में बिजली जो करंट लॻण सबब नौजवान रशीद अहमद फौत थी वियो आहे। फौती नौजवान जो लाश घर पहुचण ते वारसनि में कोहराम मतल आहे।